कश्मीर में जूनियर साइंस टीचर के असामियों में इजाफा और कम से कम पासिंग मार्क्स मुकर्रर करने का मुतालबा। कश्मीर में जूनियर साइंस टीचर के उम्मीदवार बिलाल खुसा, फारूक नैच और दीगर उम्मीदवारों ने डिस्ट्रिक्ट प्रेस क्लब कश्मीर के सामने एहतजाजी मुजाहरा किया। उन मौके पर उन्होंने वश न्यूज से बातचीत करते हुए कहा है कि जूनियर साइंस टीचर कैंडिडेट्स मुसलसल एहतजाज करे रहिया आहियूं। जेको आहे असांजो कराची प्रेस क्लब जे अॻियां बि एहतजाज हली रहियो आहे। हींअर असां जेको आहे मुख़्तलिफ़ डिस्ट्रिक्टनि में ऐलान कयोसीं ऐं असांजा जेके आहिनि मुख़्तलिफ़ डिस्ट्रिक्टनि में एहतजाज हली रहिया आहिनि। असांजो मुतालबो जेको आहे सिर्फ़ु जेको आहे जाइज़ आहे। असां जाइज़ मुतालबात कयूं था। असांजा जाइज़ मुतालबात मञिया विया आहिनि। जूनियर साइंस टीचर जो असां हिकु ॾुखियो टेस्ट पास कयोसीं। असां मुसलसल एहतजाजूं कयूं था। असांजा जेके मुतालबा आहिनि सीटूं वधाइण जा उहे मुतालबा मञिया विया आहिनि। न त जेको आहे असां पंहिंजो एहतजाज दायरे खे असां वधाईंदासीं। असां पुरअमन आहियूं। असांजे ॻाल्हियुनि खे ॿुधो वञे ऐं असां सां इंसाफ़ कयो वञे। अॼु जो ही मेड़ाको ये छोकिरा जेके गॾु थिया आहियूं ये जेएसटी टेस्ट पास कंदड़ उम्मीदवार आहियूं। असांजो मुतालबो इहो आहे त जूनियर साइंस टीचर जूं सीटूं वधायूं वञनि। सीएम मुराद अली शाह ऐं तालीम वारे वज़ीर सरदार शाह खे गुज़ारिश आहे त जेके जेएसटी पास आहियूं टेस्ट पास कयूं आहिनि उन्हनि खे ऑफर ऑर्डर जारी कया वञनि। ॿियो पासिंग रेशियो घटाए 50 ते रखियो वञे। जेके पास उम्मीदवार आहिनि उन्हनि खे ऑफर ऑर्डर जारी कया वञनि। न त ॿी सूरत में असां स्टूडेंट्स या पास टीचर सभई गॾिजी करे कराची हली अची प्रेस क्लब ते बीहंदासीं। असांजा मुतालबा मंजूर कया वञनि। उन्होंने खबरदार किया कि अगर उनके मुतालबात पर जल्द तवज्जो न दी गई तो एहतजाज का दायरा मजीद वसी किया जाएगा। कैमरामैन टीम शिरबत खुदो के साथ वश टीवी न्यूज कश्मीर।